नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त लाड़काणे वेझो जानियुनि सां भरियल बस ऐं ट्रैक्टर में टक्कर, ॿारनि समेत 7 ॼणा फ़ौत, 30 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इस्पताल जे अंदरि एमरजेंसी लागू कई वई है। ॾोहाट चौक वटि बस ऐं ट्रैक्टर में टक्कर थियण बाद बस कल्टी थी पई है, जंहिंमें ॿारनि समेत 7 ॼणा जानी फ़ौत थी विया आहिनि, केतिराई ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इस्पताल में एमरजेंसी लागू कई वई है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त लाड़काणे वेझो जानियुनि सां भरियल बस ऐं ट्रैक्टर में टक्कर, ॿारनि समेत 7 ॼणा फ़ौत, 30 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इस्पताल जे अंदरि एमरजेंसी लागू कई वई है। ॾोहाट चौक वटि बस ऐं ट्रैक्टर में टक्कर थियण बाद बस कल्टी थी पई है, जंहिंमें ॿारनि समेत 7 ॼणा जानी फ़ौत थी विया आहिनि, केतिराई ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इस्पताल में एमरजेंसी लागू कई वई है।